नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कैम ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में राना जहांगीर वटि डिंपर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 3 ॼणा तॾे ते फ़ौत थी विया आहिनि। टक्कर जे नतीजे में ॻोठ दोदो जे रवासी ज़ाल मुड़ुस ऐं माउ आसन भील, ज़ाल पठाणी भील ऐं माउ उसरा भील मौके ते फ़ौत थी विए। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मड़नि खे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ लाश वारसनि हवाले कया विया आहिनि। लाश घर में पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कैम ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में राना जहांगीर वटि डिंपर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 3 ॼणा तॾे ते फ़ौत थी विया आहिनि। टक्कर जे नतीजे में ॻोठ दोदो जे रवासी ज़ाल मुड़ुस ऐं माउ आसन भील, ज़ाल पठाणी भील ऐं माउ उसरा भील मौके ते फ़ौत थी विए। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मड़नि खे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ लाश वारसनि हवाले कया विया आहिनि। लाश घर में पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे।